أن هدانا الله والصلاة والسلام على سيد الناس والجان وعلى آله وأصحابه وأهل بيته المتطهرين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل يا عبادي الذين أسرفوا على أنفسهم لا تقنطوا من رحمة الله. قال الله تبارك وتعالى في شان حبيبي صلى الله عليه وسلم: وما أرسلناك إلا رحمة للعالمين. قال الله تبارك وتعالى أيضا: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. सलाह शरीफ पढ़ो बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिन दोस्तन सलाह शरीफ पढ़वा उहे दोस्त अगते अगते सुरी अचनि। दुरूद शरीफ पढ़ण वारा दोस्त, आखिरी दुआ में शरीक थियण वारा दोस्त, सवाब जे नियत सां अचण वारा साथी ऐं उहे जेके चवनि था त आखिरी पहरा शाम जो वक़्तु आहे, दुआ जो टाइम आहे ऐं जेके गुनाहनि जा अंबार ऐं वज़न ऐं भरियूं खणी आया आहियूं, इहे मेटे करे रब खे राज़ी करे पाक ऐं साफ़ थी करे उथूं त उहे दोस्त अॻिते अॻिते सुरी अचनि। जज़ाकुमुल्लाह। अब साउंड वारा तू थोड़ो दोल ठाए पाने रगो दोल वांगुर आवाज को एको दाथसी और एको दिनस न मजो कन दोल वांगुर को धमाको त साउंड तमाशा खोल खणी थोड़ो इनके भी खोल थोड़ो इनके भी सुभान अल्लाह वडे आवाज सां चओ।
तव्हां बि वेही रहो, बीठा छो आहियो पता? तव्हां बि अॻिते सुरी अचो सही। जज़ाकुमुल्लाह। ॾिसो हाणे महफ़िल जी मजलिस ही पिंडाल कीअं ख़ूबसूरत थो लॻे। क़ुरान जे महफ़िल मजलिस में अचण वारो जेतिरे बाअदब इहतराम अदब सां क़ुरान मजीद जे ॿुधण जे लाइ तव्हां वेंदो न, ख़ुदा जो कसम इन नियत जे तुफ़ैली बि अलाह तव्हांखे माफ़ कंदुसि। अदब ऐं एहतराम वॾी शइ आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजा हाले जी शरीर जा चश्मो चिराग हज़रत मौलाना साईं ज़बीउल्लाह साहब हाले जी साहब जी दावत ते साईं जन जे पुरखुलूस सिक भरियल सॾ खे क़बूल कंदे तव्हांजे अंगण ते, तव्हांजे ॻोठ में, तव्हांजे इलाइक़े में अज़ीम शान प्रोग्राम में शिरकत नसीब थी आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ है अल्लाह से असां तव्हांजे गरजाणीअ खे, दोस्तनि जे हिन मेहनत खे, असांजे बयानात खे, तव्हांजे सिमात ॿुधण खे अल्लाह पाक पंहिंजे बारगाह आलिया में क़बूल फरमाए। चो आमीन वॾे आवाज़ सां। अया बुलंद बुलंद आवाज़। आख़िरी पार थी रब खे राज़ी करण जो वक़्तु थी, चओ आमीन। मां जेका आयत तिलावत कई तव्हांजे साम्हूं, तव्हां बख़ूबी सम्झी विया हूंदो। आख़िरी पहरा दुआ जो टाइम आहे। मुंहिंजी दिलि थी चए त मां तव्हां खां इस्तग़फ़ार कराए, तौबा ताइब तव्हांखे ऐं पाण खे बि कराए, पंहिंजा गुनाह माफ़ कराए ऐं रुठल रब खे राज़ी करे उथूं त बहितर आहे की न? हथ मथे करे जो तौबा करण वारा दोस्त कहिड़ा आहिनि ऐं अॼु पंहिंजे गुनाहनि खे माफ़ कराइण वारा दोस्त कहिड़ा आहिनि। ऐं सची दिलि सां तूं तौबा कंदो हल, मां अल्लाह जो क़ुरान पढ़ां थो, नबीअ जो फरमान बि रखां थो, ऐं तूं पंहिंजे गिरबान खे खोल, सीनो खोल, पंहिंजा ऐब साम्हूं रखे ऐं पोइ ॾिसंदो हल ऐं तौबा कंदो हल। दिलि ई दिलि में को दाहूं करण जी ज़रूरत न आहे कि उथी बि मौलवी साहब मुंहिंजे लाइ दुआ घुर, अल्लाह माफ़ करे, इन शइ जी ज़रूरत न आहे। मुंहिंजो अल्लाह जेको मौलवी ऐं ॿिए सां तो मुहबत करे, उहो अल्लाह तो ऐं मां गुनाहगार सां बि मुहबत थो करे। इहा ॻाल्हि सम्झ में आई कि न? तंहिंजे करे मां आयत ई उहा तिलावत कई आहे जंहिंमें अल्लाह फरमायो, मुंहिंजा दिलबर साईं क़ुरान मजीद में अल्लाह से ॿिनि तरीक़नि सां पंहिंजो तारुफ़ करायो। अब घणनि तरीक़नि सां? हिकु त अल्लाह से पंहिंजो तारुफ़ पाण करायो, मां छा आहियां। ॿिए नंबर ते अल्लाह पंहिंजे नबीअ खे फरमायो त तूं मुंहिंजो तारुफ़ कराए त मां छा आहियां। त ही जेका मूं आयत तिलावत कई इन में अल्लाह पंहिंजे पीर खे फरमायो त मुंहिंजे रहमत जो ऐलान करे, मां अल्लाह जे रहमत जो तारुफ़ करा। चो सुभान अल्लाह। ॿई हथ मथे करो, चो सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां चो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हीअं चओ कंहिं शाइर मुंहिंजे नबीअ जे तारीफ़ में जुमला चया ऐं उन में पाण बि सुभान अल्लाह चई ऐं तूं ऐं मां बि सुभान अल्लाह ॾाढा चओ। चई ऐ माहे अरबा ऐ माहे अजमा, चो सुभान अल्लाह। ऐ माहे अरबा ऐ माहे अजमा, ऐ फखर जहां, ऐ फखर जमा, ऐ बाइस ज़ीनत अर्व समा, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। एजाज़ ये तेरी नजरों का, फैजान ये तेरे कदमों का, एक सफ में खड़े हैं शाह गदा, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुरान में जिसका जिक्र हुआ, आफाक में जिसकी धूम मची, वहाँ खुल्क तेरा वहाँ रहम तेरा, चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दुनिया वारो मां जेका आयत तिलावत कई इन में अल्लाह पंहिंजे पीर खे दुनिया में मोकिलियो। सुना हिकु त मुंहिंजे क़ुरान जे ज़िक्र के बुलंद कर, मुंहिंजा दिल भर नबी जंहिंमें हर शइ मौजूद आहे।
तौहीद नमाज हज रोजा ज़कात आहे के ना पूरो कुरान मुझे दिल पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी जो नमूनो आ मुसलमानो मुझा महबूब वही करे मां अल्लाह जो तारीफ करा मां रब जी सुयान करा अल्लाह तो जो तारीफ की मां कराया अल्लाह तो के केर न सुयानी दुआ रब तो के केर न मई दुआ है अल्लाह फरमायो सुयानी दो त आहे पर हिनके इया खबर न आहे सुयाणण वारो भी अल्लाह दुखन के बुधण वारो भी अल्लाह गम दूर करण वारो भी अल्लाह औलाद देण वारो भी अल्लाह बीमारी मिली तकलीफों दूर करण वारो भी अल्लाह सोना इन नमूने सामू जी सुयान करा मां अल्लाह खां परे थी वया मानो मुझा बानन मां रब के विसारिया मां अल्लाह खां परे थी वया मां रब जे घर के छड़े करे गैर जा करो ये लिया सुना के मुझे कुरान जी सुनान करा मां अल्लाह रे छोल था चोता मां रब के छोल था सजोता पूरी जिंदगी तुझी मुझी गुनाह में गुजरी है अच्छी दारू थी रही है ओ दुनिया वाले अया भी रब जे दर पे न रहना अया भी अल्लाह के लपर छायो थी सदे न यार के जे को जी करे जवाब रे खुदा जो कसम तो जो अबो तो के जी करे जवाब रे उस्ताद जी करे जवाब रे मुर्शिद जी करे जवाब रे तू खुश थी दुआ दोस्तन में तुझी तारीफ आहे तुझा भाग भला थिया अपो मुखे महबूब आहे उस्ताद वत मुझी जगह है मुर्शिद वत मुझी जगह है उन जे दिल में मुझो एहतराम आहे अज के जेको चले अल्लाह जे जी दिल में मां जा रब वटू मां हो जा पांजी दिल में अल्लाह के जगा जा पांजे रब के पंजो बनाया मां यार जो थी वया दुनिया वारे कौन अल्लाह के पुकारी दे रब जी करे जवाब दी वो इन जड़ो खुश नसीब के होंदो खोल कुरान अल्लाह साईं कुरान में ऐलान को तवज्जो को मुसलमानो फरमी बिस्मिल्लाह अर्रहमान अर्रहीम जो सुभान अल्लाह अब कुरान जो दीदार खपे के न ताके ॻाल्हायो जो सही कुरान मजीद जो ॿुधण भी सवाब आ चो हिन सोने जो दीदार करण भी सवाब दुनिया वारो ते कयो हिन सोने कुरान जो दीदार जेको सख्त दिलन के नरम पियो बनाए वो कुरान जेको पहाड़न के भी प्योर वारे जै जमीन आसमान मां दहो करी छड़िया पर ही इंसान आए जे कुरान के पाजे सीने में रखण जी जमानत खणी करे अज पुठिए जो पोया रखी छॾियाई जड़ो सालिम के रूदो बुधना जो कुरान तवज्जो को मुसलमानो अल्लाह से फरमाओ सुना मुझा गुनाहगार इंसान मुझा गुनाहगार बना तो खा सवाल कन असा जो मिठू अल्लाह परे वारे जिया है परे आत डाढा सना वो जिया तो हो रहा सना अल्लाह कुरान दे लाल को फरमी वईदा सालक इबादी अन्नी खैली करीब जो सुभान अल्लाह वदे आवाज साया मुझा सुना जने मुझा बाना तो खां सवाल कने असा जो मिठो अल्लाह परे आ या वे जो आहे परे आ त ॾाढा सॼो वेझे आए तो होरिया सॼो मुझा सुना मुझे गुनाहगार बानन खे चो मां अल्लाह परे तनाया पांजो बंगलो परे त ठाहियो सरदार रही समीरन वागे मां अल्लाह
बापा जो घर परे ठाया तू गरीब जा सद केर बुधे मजलूम जू दाहू केर बुधे फरमी वाईदा साल खाए बादी अन्नी फइल्ली करीब मजा सुना मजा 12 साल कली पहुंचे जाए माला करीब आया तासा नजदीक आया बिल्कुल वे जाया अल्लाह तू तो सतन आसमान का मथे एक आसमान जो बे आसमान सा 500 साल जी मुफासत है अल्लाह को तू आसमान हेठ या 4 या 5 आसमान हेठ पर मीवाना नो कुरबुले मिल हाबुल वरी साहवारे रग खां भी वधीक मां अल्लाह ताला सां एड़े रब वेझड़े के वारे के छडे करे ए मानू गोठ पंध छडे वही करे गैरुल्लाह वट वही करे किरन पया तो वो मां ता खां पुछां तो पियो तो कुरान सच्चो आहे कि ना है बाबा असा मोला मौली चौको मई चाहे न मई खबर ना है पर कुरान एड़ो कलाम आ बुधणो पोदी मजनू पोदी मुसलमान तो कुरान फरमायो मुझो अल्लाह सहारे रग का भी वधी करीबा बुधना जो कुरान लगते हल फरमायो अल्लाह साईं उजीब दावत दाए इदा दान फलयस्तजीबूली वलयुमिनु बी या अल्लाहुम्मा यरशुदून सुना जेको मां रब के सरीदो मां अल्लाह के जी करे जवाब रीदो किते मुझो अल्लाह ओ इंसानो किते तू बा गुनहगार बेकार एड़े ऐबदार डोहिन के भी मुझो अल्लाह जी करे जवाब रे तो उल जड़ो खुश नसीब केरा तो मालूम थी वयो मुझो अल्लाह वडो रहीम आहे वडो करीम आहे दुनिया वारो तौबा करण तुझो कमा तुझे जिंदगी जे गुनाह के माफ करना मुझे अल्लाह जो कम आहे ये आखिरी पार आहे सुबह का ठुकरान पड़ो आने आया बुजुर्ग आया आखिर में तू सोचे तो भला तुझे अखिल में पढ़ी लिखते गिला है थोड़ा लिखता गेला लिखता तुझे दिल में अल्लाह जो खौफ आहो खिला है कुरान जो बुझा तुझे ईमान बठो खिला बठो दुनिया वारो ही तो मोमिन जी निशानी आहे कुरान बुझंदो आ उन जो ईमान धंधो आ हां लठो तो खोल कुरान पर मैं बिस्मिल्लाह सिपारा है सूरज नाल है सूरतुल अनफार है आयत नंबर 12 फरमे इल्लमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून चौना सुभान अल्लाह मोमिन रखे चबो इदा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम जरे अल्लाह जो नालो बुधे दिल में के जो खौफ अचे ॻाल्हायो ओ भोतरन खाट जनवारो रईसन सरदारन खाट जनवारो थाने जे पुलिस खां जामादार खाट जनवारो अल्लाह फरमायो मोमिन इनके त न चइबो आ जेको दुनिया जो खौफ दिल में रखी मां वट अचे फरमी المؤمنون الذين إذا ذكر الله وجلت قلوبهم ما الله वट मोमिन सचो उहो आ अल्लाह जो नालो ॿुधे यार जे दिल में अल्लाह जो खौफ अचे मुखलिस ऐं सचो इंसान इहो आहे ऐं असां मुखलिस ऐं सचो 1 नंबर माण्हू उनखे सम्झंदा त जेको 2 नंबर माण्हू हुजे
अब गाल समझ में आई के जो धोखेबाज मुनाफिक हुजे। और कुरान फरमायो मोमिन इनके चेबो आ जे दिल में अल्लाह जो खौफ। अज भी असांजे उलमा असांजे सुन्ना असांजा काबिर असांजा बुजुर्ग उन्हनि जे दिल में अल्लाह जो खौफ आ। तने इलेक्शन में हर तक हर कुंडार जिले में नजर कंदे वडन वडन वागुन सा मुकाबलो आ तो अल्लाह ये गाल आहे के ना है यो दलील आ। मां इन गाल ते अल्लाह जे आयत के दलील बनाए सका तो उलमा का पूछी दिसो खुदा जो कसम खोड़ शिको इल्मान करंदा रुगो खोली दो कुरान के मुफस्सिर वरतवई पढ़ो अल्लाह अकबर कबीरा मोमिन इनके छोड़ा जे दिल में अल्लाह जो खौफ हो दुनिया जो ना हो पहले नंबर पे अल्लाह जो कुरान फरमाओ फरमाया तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना। जो सुभान अल्लाह सलाह श्री बुलंद आवाज भाई लाउड चिपी तो मिली है काढे वियो थोड़ो सेटिंग करे बेस घटाए। अब मोमें जाके चवा गाल समझ में आई कि नहीं अल्लाह जो जिक्र थे नालो अची वही दिल में कंहिंजो खौफ थे से अल्लाह जो ऐते 5 वक्त आज़ान पियो मिले ए नमाज में कुल 3 माण्हू बीठा हूंदा उहे भी कुराड़ा वेचारा कूला हाजी सगोरा असांजा जवान मुतबर मुछू वटण वारा उहे पया हूंदा बिस्तरे में उनके तो मस्जिद याद ही ना है परे खन माई मस्जिद तो खैर कजा ए वींदा जुआ जे रांद ते गाल समझ में आई कि न पुछंदे तो चंदो मुलन जो मथो खराब है मोमिन तो मां जुतन सु जन्नत में वेंदुस यानी ठाराए पांजे लाए खास इनके मोमिन न चेबो आ। बे नंबर ते कुरान फरमायो व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना। मोमिन उनके चेबो आहे कुरान जो आयत ॿुधे दिल ठरी पे ईमान वधे सचो सुभान अल्लाह। मोमिन इनके चेबो आहे दुनिया वारो तनी तो कुरान मोमिन ते असर कंदो आए कोई तौबा करण वारो आहे कोई रोवण वारो माजे रब का माफी वठण वारो तौबा तू कंदे मुसलमान माफ मुझो अल्लाह कंदो ज़मीन आसमान जोड़ा गुनाह छोना जो समंदर दरिया जे पानी खा गया जा तुझा गुनाह छोना जो खुदा जो कसम तू तौबा करना एक मर्तबा सच्ची जैसा रब जे सामू करो ई पे खोल कुरान तौबादार जेला शाही नाम आहे फरमी बिस्मिल्लाह रहमानिर रहीम 19 पारा सूरज नालो सूरतुल फुरकान है आयत नंबर 17 है खुद कुरान फरमी मन तौबा व आमना व अमिल अमलन सालिहन फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसना व कान अल्लाहु गफूरर रहीमा। शर्ता इल्ला मन तौबा गफूर रहीम अल्लाह तो आहे रब आहे मानू रे संगे चला साईं बोली तो जो मतो अल्लाह गफूर रहीम साईं अल्लाह बख्शण हारा को तू छा तू रब सा मशवरो कंदे छा इन का पेरिया रब छा फरमायो इल्ला मन तौबा गफूर उन जे लाया है इल्ला मन तौबा ओ मुझो अल्लाह रहीम उन जे लाया है इल्ला मन तौबा व आमना व अमिल अमलन सालिहा तौबा कई सच्ची दिल सा ओ दुनिया वारो ईमान अदाई सच्ची दिल सा ईमान में आ व अमिल अमलन सालिहा
सुठा अमल थो करे हाणे चो अल्लाह मुझो गफूर आहे अल्लाह मुझो रहीम आहे रब जे रहमत खां ना उम्मीद न थींदासीं इंशाअल्लाह मुझे ला जन्नत आहे दुनिया वारो जन्नत जा मुतलाशियो जन्नत जे ला तैयारी केड़ी तव्हां कई आहे आनो पंहिंजा अमल आनो पंहिंजो लेखो कहिड़ो कुर्बानियूं तव्हां ॾिनो ओ दुनिया वारो अल्लाह अकबर कबीरा मुझो अल्लाह केॾो महिरबान आहे अहिड़े रब सां नाराज़गी तुंहिंजो ठहे त नथो मुस्लमानो अहिड़े करीम रब सां अञा अहिड़े सां तकबर रब सां मुक़ाबिलो मुझो अल्लाह केॾो करीम आहे तू बादशाह जो बादशाह काई उनका परवाह न है तख्ता कड़ी छड़ी रब के काई परवाह न है ओठन जो बोठ सड़िया गाड़ियों एक्सीडेंट थिया घर जा वीर भाती मरिया तू घर जान पुट मरिया आहे कोई रब खां पुछण वारो कोई ना है ताकत यार जो बस कोई मुकाबलो करे न सके अल्लाह कुरान में ऐलान कयो खोल कुरान पर में बिस्मिल्लाह उनके हंसी पार आहे सूरज नालो सूरतुल मुल्क आहे पर में तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर केरा बादशाह जो मुझो अल्लाह जे करे रब के जाऊं जोगंदा दुगा तबा करे गोठ न गोठ शारन जा शार ॾिसो के वेराणन मोन जो दड़ो त वञी ॾिसो अल्लाह ऊंधो करे छॾे छॾियो तबाह थी विया अल्लाह खे परवाह न आहे के कयो अॼु ताईं रब सां मुक़ाबिलो ॿुधायो त अल्लाह जो नुक़सान कयो ताईं कयो को आहे अहिड़ो माण्हू आहे को अहिड़ो सदर बादशाह जेको चए न जे करे मुंहिंजो अल्लाह राम करे त उन जे राम जो बि कोई मिसाल नाही कोई उनका पुछण वारो नाही माशर जो मैदान हदीस पाक में अजीब रिवायत है माशर जो मैदान है नफसान लफ्सी जो आलम है बुखारी शरीफ जी हदीस पढ़ो त सही जुल्द नंबर सानी किताब तफसीर में जेको मंजर आहे यौम यजतमिउल मुमिनूना यौमल क़ियामा मोमिन माशर जा मानो माशर जे मैदान में गड थी विया हज़रत आदम नबी खां वठी करे क़यामत ताईं जेके भी मानो हूंदा नफ़्सा नफ़्सी जो आलम आहे परेशान हूंदा रोई दादा कंदा हिकु ॾींहुं 1000 सालनि जो ॾींहुं हूंदो सिज लेवे जे बराबर आहे ज़मीन गरम थी वई आहे पंहिंजे पगरनि में बुरंदा परेशान हूंदा सख़्त गर्मीअ जे करे ज़ुबान पार हूंदो अखियूं टिकण जे मथां पोइ वावेला कंदा यारो एतिरा ॾींहं गुज़री विया आख़िर अल्लाह पंहिंजो हिसाब किताब त करे तराज़ू रखियो अमलनि जी तौर थो काॾे वञूं कंहिंखे चऊं हज़रत आदम नबी वठी ईंदा चवंदा ओ आदम नबी तू असांजो अबो आहे तू असांजो दादो आहे ॾिसे थो असां कहिड़े हाल में आहियूं माशर जो बेदार आहे अल्लाह खां दुआ घुरो अल्लाह पंहिंजो हिसाब किताब शुरू करे आदम नबी कहिड़ा पुछी ॾिस क़ुरान खां पर में وكلا منها رغدا حيث شئتما ولا تقربا هذه الشجرة فتكونا من الظالمين शर्मिंदा असांजो अबो आहे ॾाढो आहे इन जे करे दुआ घुर अल्लाह हिसाब किताब शुरू करे हज़रत आदम नबी आवाज़ ॾींदो नफ़्सी 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 परे थी वियो मूंखां काॾे वयूं हज़रत नूह नबी ॾे वियो ईदा सभु गॾिजी करे ऐ नूह नबी तू रब के चो अल्लाह हिसाब किताब शुरू करे केड़ा हज़रत नूह नबी अल्लाह कुरान में हीअं तारीफ़ कयो आहे फरमाईंदी बिसलाम मिल्लाह व बरकातिन अलैका फरमाए तो नफ्सी नफ्सी कादे वयूं
फरमाए दो ज़करिया पैगंबर वटवायो माशर जमाना भजी भजी करे हज़रत ज़करिया लमी वटीदा तेरा हज़रत ज़करिया पैगंबर फरमाया ज़करिया इन्नल बशरका बिगुलाम यसबुहा तू रब खोचो चौदे नफ्सी 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 क्या वटवाया फरमाए दो या पैगंबर वटवाया सब माशर जमाना हो या पैगंबर रब के जो हिसाब किताब अल्लाह करे माशर जो मैदान लिखो मैदान आए तेरा हजरत आया पैगंबर अल्लाह कुरान में ही तारीफ करो फरमाया मूसा पैगंबर उठाया मूसा नबी वठीदा तेरा हजरत मूसा पैगंबर अल्लाह जो कुरान खाता पूछे रसो फरमाया मूसा इन्नी अना रब्बुका फखलाना अलैका इन्नका बिलवादिल मुक़द्दस तुआ फरमाया नफ्सी नफ्सी हजरत ईसा नबी उठाया तेरा हजरत ईसा पैगंबर फरमाया मुतवफ़्फ़ीका वराफ़िका इलैया वमुतहिरुका मिनल्लज़ीना कफ़रू फरमाया नफ्सी नफ्सो हज़रत खलील नबी बतायो केरा हज़रत इब्राहिम पैगंबर अल्लाह जो कुरान ऐलान किया फरमाया इब्राहिम कद सद्दक़ फरमाया इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन नफ्सी नफ्सी केर आहे जेको रब साईं साम्हूं सिफारिश करे अल्लाह के फरमाए हिसाब किताब शुरू थे अमलन जी तौर शुरू थे सब गॾिजी करे चवंदा हिकु आहे चो सुभान अल्लाह जंहिंजो नालो मुहम्मद अरबी आहे हाणे त चो सुभान अल्लाह ही उम्मती तमाम लबीअन जे दरवाज़न का फिरी फिरी मुझे महबूब जे दर ते ईंदा मुझो साईं सजदे में हूंदो उन सजदे जो नालो सजदाए अकबर हूंदो वॾो सजदो दुनिया में वलियन जा सजदा शहीदन जा सजदा करबे बला जे सरजमीन में इमाम हुसैन सोने जो सजदो सब सजदा गदाए मुझे साईं जो सजदो सजदाए अकबर आहे माशर जो मैदान आहे अखिल में पाड़ी आहे या रब उम्मती या रब उम्मती तेरे मेहरबान नबी आहे रहमत वाले नबी आहे अल्लाह तरी तो कुरान में किथे वो शम्स को फरमाए किथे वो लैल को फरमाए वो सब तारीफ होकर पर दुश्मन भी तारीफ होकर मुसलमानों जी वो शम्स कहीं वल्लैल कहीं वल फज्र कहीं पे फरमा करो कुरान में रब ताला भी खुद यारी की बात करते हैं अल्लाह सुने जो तारीफ करे के ना इरफा सोना सर मथे के सर मुबारक सवाल को गुरु सिफारिश को अल्लाह से हिसाब किताब शुरू अल्लाह फरमाए पोइ हदीस पाक में हिकिड़े बाने के रब जे साम्हूं आणे वेंदो ओ रब जे साम्हूं ईंदो अल्लाह फरमाए जे गुनाह न सवाबनि जी तोड़ करो अमलनि जी तराजू रखी हिकिड़े पड़े में नेकी ॿिए में गुनाह हिक में नेकी ॿिए में गुनाह बानो ॾिसे तो माशर जो मैदान अमलनि जी तोड़ शुरू थी वई आहे एक पढ़ने में नेकियों तबे में गुलाम नेकियों है गुलाम हलदे हलदे नेकियों है गुलाम बने जा बराबर थी वया बई तराजू बराबर थिया खामोशी थी वी माशर जे मैदान में बानो आने दिसे थो सोचे थो खामोशा चपई खुशखती मुझे ला छा फैसलो थी दो तो अल्लाह ऐलान कर दो ओ मुझा फरिश्तो इन बाले जे गुनाह जी हिकिड़ी पर्ची आहे खणी अचो इन जे गुनाह जे तराज़ू में रखो वो गुनाह वारी पर्ची आणींदा उन जे तराज़ू में पलड़े में रखंदा गुनाह वारे में गुनाह वारो पलड़ो भारी थी वेंदो नेकी
हवालो कर दो हल्को थी मथे में दो जहन्नम जो ऐलान थी दो अल्लाह फरमाए दो पकड़ोस वठोस दोज़ख में वठी हलोस छाए जहन्नम कुरान मंजर बयान कयो खोल कुरान फरमाए बिस्मिल्लाह जहन्नम जे तरफ टोलन जा टोला घेरावींदा टोलन जा टोला खसी जावींदा हता इला जाऊहा जने जहन्नम जे दरवाजा पेंदा ऐलान थींदो फितियत अबवाबहा जहन्नम जा दरवाजा खोलो देर न करो एक जहन्नम जो मज़ो चखाओ अल्लाह ऐलान करो पाने के पकड़े करे दोज़ख में रखो फरिश्ता गिरी दसो छिकी दसो जहन्नम जे किनारे थे दो अन करीब दोज़ख में वञण वारो वो पोते ॾिसी रब के सॾ कंदो ओ मुंहिंजा अल्लाह फरमाए दो फरिश्तो बिहारोस अल्लाह फरमाए दो छाए मुंहिंजा बाना चो तो अल्लाह दोज़ख में त वञा थो हिकिड़ो नंढो अर्ज़ अल्लाह नंढो सवाल अल्लाह ओ दुनिया वारो मुंहिंजो अल्लाह केॾो महिरबान आखिरी वक्त आया वजो दुआ जो टाइम असर जो नमाज़ भी करीब है अज तौबा करे रोत बेड़ा पार थी वई जिंदगी जा दुख लही वई वो अंदर धोजी वई कारी दिल मुनवर थी वई अल्लाह फरमाए दो मोटायोस अल्लाह जे सामाए दो अल्लाह फरमाए दो छा ॻाल्हि बाना छा अर्ज़ा छा सवाला चो दो अल्लाह ॿुधायो त सही जॾहिं मुंहिंजे लेकी गुलाम जी तौर पई थे तराजू सामाया अल्लाह बोले क्यों गुनाह बराबर थी वया अल्लाह जन्नत जो उम्मीद हो ओ पूजा अल्लाह न को दफ्तर हो न को गुनाह जो बुक हो न दारी अल्लाह हिकिड़ो पीज पले जो उन जे कुल जो भी पर्ची हो अल्लाह उन में कहिड़ो गुनाह हो जंहिंजे ज़रिए दोज़ख जो फैसलो थियो अल्लाह वो गुनाह त ॿुधायो कहिड़ो गुनाह हो जंहिंसां मां बदकिस्मत थी वियो वो जन्नत खां महरूम थी वियो ओ दुनिया वारो दिल जा पर्दा खोले करे ॿुधो तूं गुनाह खे मामूली समझंदो अल्लाह फरमायो मुंहिंजा बाना तुंहिंजे उन पर्ची में जेको गुनाह हुयो ओड़े बाबे जे नाफरमानी वारो गुनाह हो पूरी जिंदगी बाबे के तू नाराज कयो ओड़े बाबे जो दिल खे दुखायो सदमा ॾेई आयास इहो गुनाह थी दुनिया वारो मां बाऊ बता थो अबे अम्मा जी नाफरमानी न कयो पीउ मां जे गुनाह खे तू मामूली समझबो मूंखे अल्लाह जो कसम पहाड़नि खां बि हिन में वज़न ज्यादा थी पीउ मां जे दुआ खे तू मामूली समझंदो सत समंदर बेकिनार खां बि वधीक थी अल्लाह फरमायो अबे जे नाफरमानी वारो गुनाह हल दोज़ख में चवंदो अल्लाह मुंहिंजो अर्ज़ु आहे फरमाईंदो वरी छा बाना चवंदो मुंहिंजा अल्लाह मां त दोज़ख में थो वञा अबे जे लाफरमानी न करे पर अल्लाह अजीब ॻाल्हि आहे मां हैरान दोज़ख जे परे कुंड में मूंखे मुंहिंजो पोड़ो बाबो नज़र आयो उनके भी फरिश्ता दोज़ख में घेरल पिया अल्लाह मुंहिंजी त नाफरमानी अबे जे लाफरमानी जे करे मुंहिंजो त गुनाह मुंहिंजे बाबे जो कहिड़ो ॾोह अल्लाह चवंदो बाना हर कंहिंजा पंहिंजा गुनाह कोई कंहिंजा ॿार न खणंदो कोई कंहिंजा वज़न न खणंदो वो यारी मल्हाइण वारो दोस्तियूं मल्हाइण वारो दीन खे पोते उछले क़ुरान खे पोते उछले दोस्तियूं यारियूं मल्हाइण वारो दोस्तियूं यारियूं हिते रहिजी वेंदो माशर में कोई कंहिंजे कम लाईंदो तूं नेका तुंहिंजो दोस्त तोखे वठी वियो होटल में चोरीअ ते वठी वियो जुआ ते वठी वियो दोस्त यार मां छा कयां अॼु तूं इहो तोखे चाहियूं थो पीआरे अॼु तूं तुंहिंजा किराया भाड़ा थो भरे
जे गाड़ीअ में वेही करे फुजूल सफ़र थो करे, काम जे मैदान में भॼी वेंदी, वेझे न ईंदी, कोई न हूंदी, अकेलो हूंदो। रब फरमाईंदो तुंहिंजे अबे जा पंहिंजा गुनाह, तुंहिंजी पंहिंजो गुनाह, इन जे करे थोरो जो फ़ैसिलो पानो वरी रोई करे चवंदो मुंहिंजो अर्ज़ु आहे। रब फरमाईंदो वरी छा अर्ज़ु आहे, चवंदो अल्लाह पूरी ज़िंदगी बाबे पोड़े के नाराज़ करे आयो, अल्लाह दुखे करे आयो, ठिका ॾेई आयो, अम्मा के नाराज़ करे आयो। दुनिया वारो अम्मा छा शइ आहे पुछी ॾिसो, हिनखां जंहिंखां ॿई यार जुदा थी विया, न अपोरे हो न ॿारई, तंहिंजे करे अॼु उहे हथ था माटियनि। काश इहे ॿई जवान हुजनि हा, अॼु ख़िदमतूं कयूं हा, जन्नत ठाहियूं हा। हाणे छा थींदो, निवाए वेठो आहे, बाज़ी हार वेठो आहे, जंहिंजो आहे उनजे लाइ जन्नत अदा आहे। ओ दुनिया वारो मां त इहो चवंदो आहियां, तूं राति जो देर सां घर में ईंदो आहे, कोई रक्षो हलाए, कोई दुकान हलाए, कोई तुंहिंजी करे मुंशी आहे, राति जो देर सां घरवारी तोखां सवाल कंदी, सौदो वठी आए के न, पुट ॿार तोखां सवाल कंदा, बाबा कपिड़ा लटा वठी आए के न, घर में हिकिड़ी जुजल हूंदी आहे, पोड़ी अखियुनि मां पाणी हारे करे चवंदी अबा कुझु टुकुर खाए आए के बुख थियो आहे, उनखे तुंहिंजे बुख जी फिकिर आहे। दुनिया वारो अल्लाह मुंहिंजो अर्ज़ु आहे, अल्लाह फरमाईंदो छा अर्ज़ु आहे मुंहिंजा बाबा, चवंदो अल्लाह अबे खे तूं नाराज़ करे आयो, अॼु मुंहिंजी दिलि थी चवे पंहिंजे अबे सां नेकी कयां, अल्लाह भलाई कयां, अल्लाह मूंखे मौक़ो ॾियो, अल्लाह आख़िरी मौक़ो। अल्लाह फरमाईंदो बाना छा नेकी कने, माशर जो मैदान आहे, तन जो फ़ैसिलो थी आयो आहे, बानो चवंदो मुंहिंजा अबे वारो गुनाह मूंखे ॾे, मां भोगण जे लाइ तयार आहियां, मुंहिंजे पोड़े बाबे खे जन्नत ॾे। अजीब ॻाल्हि आहे। अल्लाह अल्लाह से 5 साल सदा है तो 5 साल ॿिया ॾे, अबे जो जेको गुनाह अज़ाब मूंखे ॾे, मां भोगींदुसि वड़ींदुसि, मुंहिंजे बाबे खे जन्नत ॾिजां। अल्लाह मां आख़िरी अर्ज़ु थो कयां। पोइ बानो जहिड़ा लफ़्ज़ चवंदो फतबस्सम रब्बुका कमा यलीकु बिशानी, अल्लाह मुंहिंजो रब मुस्किराईंदो, कीअं मुस्किराईंदो जीअं मुंहिंजे अल्लाह जे शायान शान हूंदो। पोइ मुंहिंजो रब चवंदो बाना तुंहिंजो अंदाज़ मूंखे वणी वियो, तुंहिंजो अंदाज़ मूंखे वणी वियो, ओ दुनिया वारो ॾिसो मुंहिंजो अल्लाह केॾो करीम आहे, अहिड़े ज़ालिमनि खे बि जन्नत पियो ॾे। पर अफ़सोस जो मुस्लमान हिन दुनिया में बि पंहिंजे रब जे साम्हूं कोई नथो ॾे, कोई नथो बादाए पंहिंजे परवरदिगार खे, कोई नथो सुञाणे उन मौलाए करीम खे। पोइ अल्लाह फ़ैलान कंदो मुंहिंजा बाना ख़ुज़ बियदी अबीका, पंहिंजे अबे जे हथ खे पकड़े करे तूं बि जन्नत में वई, तुंहिंजो पोड़ो बाबो बि जन्नत में, चओ सुभान अल्लाह। हा साईं मुंहिंजो अल्लाह वॾो करीम आहे, रहीम आहे साईं, मुंहिंजे रब साईं जे रहमत खां अदा ना उमेद न थियो। मां आख़िर में क़ुरान ॿुधायां तूं सुभान अल्लाह ॾाढा त चओ खोल क़ुरान, आख़िर में क़ुरान जो दीदार बि कयूं। हलो फरमाई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ॿुधो दुनिया जा मुस्लमानो, मुंहिंजे साम्हूं अल्लाह जो क़ुरान आहे, रब्बे काबा जो कसम आहे, 24 सिपारा सूरज नारो सूरत समारा है, गुनाहगारा ऐ बगारा रब जे रहमत ना उम्मीद न थेगा। ओ दुनियारो मुझे रब तू पान फरमाए, फरमे दुनिया इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इल्लल्लाह यग़फिरुज़ ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम। जय सुभान अल्लाह। अल्लाह साईं का दुआ है रब से असां तव्हांजे हाज़िरीअ खे दोस्तनि जे हिन महिनत ऐं प्रोग्राम खे क़बूल फरमाए।